शिकारपुर जिले में अमन की सूरत हाल बरकरार रखने लाइ एसएसपी शिकारपुर इरफान अली समूह पुलिस ऑफिसरन सां कटे इलाइक़नि में जारी टारगेटेड ऑपरेशन की सिक्योरिटी ऐं इंतजामी मामलन ते ख़यालनि जी ॾेवट कई ऐं मौजूदा सूरत हाल के नज़र में रखंदे सिक्योरिटी इंतजामनि के वधीक मुयसर बनाइण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। हुन वधीक चयो त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ ॾोहनि ते ज़ाब्तो आणण ऐं पेशेवर ॾोहारियुनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई असांजी अवलीन तरजीहनि में शामिल आहे। एसएसपी शिकारपुर वधीक चयो त हलंदड़ टारगेटेड ऑपरेशन दौरान पुलिस ऑफिसर ऐं अलर्ट एहलकार अलर्ट रहनि ऐं कंहिं बि हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण ऐं हिफ़ाज़ती क़दमनि खे संजीदगी सां वठण लाइ तयार आहे। इजलास में एएसपी सिटी शिकारपुर मुनीब अहमद डीएसपीज़ ऐं एसएचओज़ शिरकत कई, जंहिंमें टारगेटेड ऑपरेशन बाबति मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।